शुगर जे आलमी दिहाड़े ते डाउ यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसिस ओझा कैंपस में वाइस चांसलर सईद अहमद कुरैशी पारां शुगर ते कंट्रोल लाइ ऑनलाइन टेलीमेडिसिन क्लिनिक जो इफ्तिताह कयो वियो ऐं कैंपस अंदरि शुगर जी बीमारी जे अवामी जागरूकता वाक पिणु कई वई, जंहिंमें डॉक्टरनि ऐं ॿिए अमले भरपूर शिरकत कई। ऑनलाइन क्लिनिक जे इफ्तिताह खां पोइ वाइस चांसलर क्लिनिक जो दौरो कयो ऐं मुक़ररु कयल स्टाफ खां मुतारिफ़ करायल ऑनलाइन निज़ाम बाबति ब्रीफिंग वरिती। जंहिं बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सईद अहमद कुरैशी चयो त शुगर हिकु मोज़ी मर्ज़ आहे जिते कंट्रोल ऐं उन बाबति इलाज लाइ टेलीमेडिसिन क्लिनिक जो इफ्तिताह कयो वियो आहे। हिन क्लिनिक ज़रिए सॼे मुल्क जा मरीज़ डॉक्टरनि सां राब्तो करे बीमारी जे इलाज मां भरपूर फ़ाइदो हासिल करे सघंदा। हेड ऑफ डायबिटिक डिपार्टमेंट डॉक्टर अख्तर बल्लू चयो त शुगर दुनिया समेत पाकिस्तान में तेज़ी सां वधंदड़ बीमारी आहे, जेको असांजे लाइ वॾो चैलेंज आहे। लगभग जो है उनको शुगर है, वो इतने ही वो लोग हैं जिनको शुगर होने वाली है। तो ये एक बहुत बड़ा चैलेंज है कि जिनको शुगर होने वाली है उनको कैसे बचाया जा सके। तो इस सिलसिले में इस आगाही प्रोग्राम की जो तश्कील दिया गया था, मैं उम्मीद करता हूँ इससे आम पब्लिक में अवेयरनेस पैदा होगी। इन मौके ते डॉक्टर जरनास, फरियाल तारिक, उमर खान, मोहम्मद हसन पिणु आगाही ॾिनी। आख़िर में शुगर जे शोबे पारां 14 सालनि जी शानदार कारकर्दगी ते केक पिणु काटियो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।